उत्तर वजीरिस्तान में दहशतगर्दनि जे हमले में लेफ्टिनेंट कर्नल ऐं कैप्टन समेत पाक फौज जा 7 जवान शहीद, 6 दहशतगर्दनि खे बि मारियो वियो। ISPR मूजिबि मीर अली में दहशतगर्दनि बारूद सां भरियल गाड़ी चेक पोस्ट सां टकराए छॾी ऐं केतिराई आपघाती हमला कया। इमारत जो हिकु हिसो किरण सबबि 5 जवाननि शहादत माणी। आपघाती हमलनि बैदि लेफ्टिनेंट कर्नल काशिफ जी क़यादत में क्लियरेंस ऑपरेशन करे 6 दहशतगर्दनि खे मारियो वियो। फायरिंग जी ॾे विच में लेफ्टिनेंट कर्नल काशिफ ऐं कैप्टन अहमद बदर शहीद थी विया। इमारत किरण सबबि शहीद थी वियल जवाननि में हवलदार साबिर नायक खुर्शीद, सिपाही नासिर, सिपाही राजा ऐं सिपाही सिजाद शामिल। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां उत्तर वज़ीरिस्तान में चेक पोस्ट ते आपघाती हमले जी मज़म्मत। वज़ीर आज़म चयो त शहीदनि जी क़ुर्बानियुनि ते फ़ख्रु आहे। दहशतगर्दी जी लानत ख़त्म करे सुख जो साह खणंदासीं। बिलावल भुट्टो चयो त क़ौमी एक्शन प्लान ते अमल करे दहशतगर्दनि जे नर्सरी खे तबाह करणो पवंदो। शहीदनि जे क़ातिलनि दहशतगर्दनि जो मुकमल सफ़ायो, वफ़ा ऐं इंसाफ़ हूंदो। बिजली वधीक महांगी थींदी। वफ़ाक़ी हुकूमत IMF खे जुलाई महीने खां बिजली महांगी करण जी ख़ातिरी कराए छॾी। पाकिस्तान ऐं IMF विच में हलंदड़ ॻाल्हियुनि दौरान अॼु स्टाफ लेवल मुआहिदो सूमर या अंगारे ॾींहुं थियण जो इम्कान। नाणे वारी वज़ारत जी ज़रनि मूजिबि हुकूमत IMF खे बिजली अघनि में वाध जी ख़ातिरी कराए छॾी। जुलाई महीने में बिजली अघ वधाया वेंदा। कास्ट रिकवरी लाइ माहवार 3 माही ऐं सालियानी एडजस्टमेंट कई वेंदी। आलमी मालियाती इदारे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत मुस्तहकन जो तहफ़ुज़ यकीनी बणाइण ते ज़ोर भरियो। IMF पारां सख़्त मॉनिटरी पॉलिसी मार्केटिंग जे हिसाब सां एक्सचेंज रेट जी पॉलिसी बरक़रार रखण जो भी मुतालबो। अवार्ड आइन में अब लिखा है कि सूबों का हिस्सा कम नहीं हो सकता। देखिए, अभी तक तो जब तक नया अवार्ड नहीं आता तो 2010 का अवार्ड चल रहा है। हमारी यही डिमांड रही है फेडरल गवर्नमेंट से कि नया अवार्ड लाए जाए। और नए अवार्ड में हमने बड़ा क्लियरली कहा है कि जो 2010 का NFC का अवार्ड आया था वो 18वीं आईनी तरमीम से पहले आया था। उसके बाद सूबों को और ज्यादा रिस्पॉन्सिबिलिटीज दे दी गई हैं, तो उस हिसाब से अवार्ड को चेंज होना चाहिए। वफाक का अपना एक पॉइंट ऑफ व्यू है कि उनके पास वो वसाइल मौजूद नहीं है। वफ़ाक़ी हुकूमत IMF जे मुतालबे ते NFC अवार्ड मां कटौती नथी करे सघे। जेकी शयूं आइन में ॾिनल आहिनि उन्हनि सां हथ चुराइण जो कंहिंखे इख्तियार नाहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह वफ़ाक़ी हुकूमत खां नओं NFC अवार्ड जल्द जारी करण जो मुतालबो करे छॾियो। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त जेसीं ताईं नओं NFC अवार्ड नथो अचे तेसीं ताईं साल 2010 वारो अवार्ड हूंदो। सेनेट जे 9 जनरल सीटनि ते नामज़दगी कागज़ जमा कराया आहिनि। कोशिश हूंदी त सभिनी सीटूं खटियूं। 2 अप्रैल ते रिथियल सेनेट चूंड लाइ नामज़दगी कागज़ जमा करण जो आख़िरी ॾींहुं। इलेक्शन कमीशन नामज़दगी कागज़ जमा करण जी वक़्त में शाम 6 वॻे ताईं वाध करे छॾी। सिंध मां पीपल्स पार्टी जे नामज़द समूरनि उम्मीदवारनि नामज़दगी कागज़ जमा कराए छॾिया। मुस्लिम लीग नून जे उम्मीदवार इसाक डार इस्लामाबाद मां टिकेनो क्रेट जी सीट ते नामज़दगी कागज़ जमा कराया। अॻूणे निगरान वज़ीर आज़म नवाज़ काकड़ बलूचिस्तान मां सेनेटरशिप लाइ नामज़दगी कागज़ जमा कराया। सिंध जे सीटनि ते फैसल वाधवा बि आज़ाद उम्मीदवार तौर नामज़दगी कागज़ जमा कराइण लाइ पहुतो। MQM जे चइनि उम्मीदवारनि पारां बि नामज़दगी कागज़ जमा कराया। सदर आसिफ अली ज़रदारी जी न्याणी आसिफा भुट्टो ज़रदारी जा NA 207 नामज़दगी कागज़ वसूल। वकील हुसैन बश्क ज़रदारी एजाज़ हाले पोर्टो रिटर्निंग ऑफिसर शेर अली जमाली खां कागज़ वसूल कया। आसिफा भुट्टो ज़रदारी सदर आसिफ ज़रदारी पारां ख़ाली कयल तक NA 207 शहीद बेनज़ीराबाद तां चूंड विढ़ंदी। मखसूस सीटनि बाबति पेशावर हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट वेंदासीं। 80 मखसूस सीटूं न मिलण वॾो मसइलो आहे। उमेद आहे त सुप्रीम कोर्ट असांजे हक़ में फ़ैसिलो कंदी। PTI चेयरमैन बैरिस्टर गौहर खान चयो आहे त मखसूस सीटूं हासिल करण लाइ सुन्नी इत्तेहाद काउंसिल में शमूलियत कई हुई। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ नज़रियाती खे ढिॼारियो ऐं धमकायो पियो वञे।
कि आज की तारीख में तो अगर आप मुझसे पूछेंगे कानूनी तौर पे और सियासी तौर पे तो चांद पे हुकूमत बना सकते हैं सारे। आज भी मेरी उनसे गुजारिश ये होगी मौला जट की साथत छोड़ें, ना वो अपनी मुद्दत पूरी कर पाएंगे। परेशानियों का टाइम रमजान के बाद उनके लिए शुरू हो जाएगा। खैबर पख्तूनख्वा जो वॾो वज़ीर मुद्दो पूरो न करे सघंदो, रमज़ान खां पोइ अलीमीन ॻंढापण लाइ परेशानियूं शुरू थी वेंदियूं। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फैसल वाधवा जी दावा। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे फैसल वाधवा चयो त बानी पीटीआई मौला जट वारा सियासत छॾे हाणे उहो चंडी ते ई हुकूमत ठाहे सघे थो। सीनेट चेयरमैन लाइ पीपल्स पार्टी जी पोज़ीशन मज़बूत आहे, पर अॻिते हली कुझु बि थी सघे थो। KTN न्यूज़ जे सीनियर सहाफ़ी गुलाम सरवर मज़ारी जे भाइटे जे क़त्ल केस में 3 शकी गिरफ़्तार। पुलिस मूजिब हिरासत में वरितल शकी जवाबदार शाहनवाज़ मज़ारी जा वेझा माइट ऐं दोस्त आहिनि। जांच मुकमल थियण बाद केस दाख़िल कयो वेंदो। सजानी वारे इलाइक़े मां शाहनवाज़ मज़ारी जो ॿोरी बंदि लाश हथायो हो। कश्मीर पुलिस जो कच्चे वारे इलाइक़े में ऑपरेशन बदनाम धाड़ियल साथी समेत मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त कच्चे जे इलाइक़े गिबलो में धाड़ियलनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। मुक़ाबले दौरान बदनाम धाड़ियल जुमो भंगवार ऐं संदसि साथी ज़ुल्फ़कार भंगवार मारिजी विया। मारिजी वियल धाड़ियल चइनि शहीद एहलकारनि समेत 5 ॼणनि जे क़त्ल में मुलविस हुआ। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी न्याणी नामियारे लेखिका फातिमा भुट्टो माउ बणिजी वई। फातिमा भुट्टो समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पुट जी पैदाश जो ऐलान कयो। फातिमा भुट्टो लिखियो त नए महिमान जो नालो मीर मुर्तज़ा रखियो आहे। फातिमा भुट्टो अमरीकी शहरी हेराम बीर जबरान सां गुज़िरियल साल 28 अप्रैल ते शादी कई हुई। इसराइली फ़ौज भलारे महीने में बि गज़ा ते हमला बंदि न कया। पनाहगीरनि जी कैंप ते ताज़े हमले ॿारड़े ऐं ॻोरहारी औरतुनि समेत वधीक 36 ॼणा शहीद। हमास जे सरकारी मीडिया ऑफिस मूजिब इसराइली फ़ौज नसरियत कैंप में हिकु घर ते हमिलो कयो। शहीदनि में अक्सरियत ॿारनि ऐं औरतुनि जी आहे।